60 रुपया। अच्छा साईं ॿियूं त कहिड़ी कहिड़ी परेशानियूं तव्हां खैरपुर में निकिता हुआ? साईं ॿियो खैरपुर में निकिता हिते साईं लोठिया साईं मुराद अली शाह जा वाठा वेठा आहिनि रोडनि ते। हाँ वो 50 को 100 को 200 माना वाठा साईं मुराद अली शाह चए थो न त तव्हां माण्हुनि को फिरियो हुनजी इजाज़त आहे तॾहिं त वठनि था न जो डंडो खणे त साईं खे कहिड़ी ख़बर हूंदी यार साईं ज़रूरु खाईंदो हूंदो न माल हिननि मां। अच्छा हा साईं तॾहिं त वठनि था डंडो खणे त छो वठनि। हा साईं साईं तव्हां को घणा वतन? असां को साईं पहिरियों देव मंगरिया खां वरितो 450 रुपया। देव मंगरिया माना? देव मंगरिया कंडियारो। अच्छा अच्छा दरिया जे परे पासे खां 350 रुपया और 200 रुपया वरितो साईं। टोटल घणा थिया 450 ॿिया बि घणा ॿुधायव? मां तक़रीबन 1000-1100 रुपया असां को। अच्छा पुलिस वारनि खे ॾेई चुका आहियो 1000 पुलिस यार? वारनि खे ॾेई चुका आहियूं। अच्छा हरू भरू? हरू भरू न छा पिया चवनि? चवनि पिया न त गाॾी चालान कंदासीं। गाॾी छो चालान? हिननि जे पीउ जी। अच्छा हा साईं यार वॾी ॻाल्हि आहे। अच्छा पुलिस जी मोबाइलियूं बीठल हुयूं? मोबाइलियूं बीठल हुयूं। अच्छा हर कंहिं खां वठनि या रुॻो तव्हां खां वठनि? हर कंहिं खां पिया वठनि। अच्छा हा वठंदा रहंदा आहिनि? वठंदा रहंदा आहिनि जॾहिं ईंदा हिकिड़े दफ़े पैसा हुया कोन असां पाण चयोसीं असां पाण फ़क़ीर जे आख़िर 10 रुपया ॾियो। अच्छा 10 रुपया वतन उहे? 10 रुपया वरितऊं। अच्छा असां अच्छा जो भला 10 रुपया कहिड़े कम जा साईं चईं 2 रुपया SP खे ॾींदासीं 100 6 रुपया मुराद अली शाह खे बाक़ी 2 रुपया असां पाण में विराईंदासीं। वॾी ॻाल्हि आहे साईं। हा साईं तव्हां बि हिन सां गॾु सही ॻाल्हि थो ॿुधाए। जी सही थो ॿुधाए सफ़ा। अच्छा साईं पोइ वज़ीर अला को मैसेज ॾींदव? वज़ीर अला खे छा मैसेज ॾिजे त बसि गोदड़ी खणी बसि पुल ते बीह पिने या दरगाह ते अची बीहे साईं मुराद अली शाह खे अपील पाण ख़ुदि अच्छा वाठनि खे बीहारे पाण बीहंदो त सभु को ॾींदुसि। हा सही सम्झी सही सम्झी सभु को ॾींदुसि। पादर जाम ॿिया मूं जहिड़ो हार 2-3 खाए पाराईंदुसि। हा साईं मुराद अली शाह खे? हा साईं जो साईं माना वज़ीर अला हुआ? साईं वज़ीर अला हुआ सिंध वज़ीर अला। असांजो साईं गुॾो क़ाइम अली शाह खैरपुर जो ज़बरदस्त हुयो। साईं उहो कहिड़ो कहिड़े हिसाब सां ज़बरदस्त हुयो? शइ हर शइ में भलो खैरपुर में अमन सुकून हुयो न टैक्सी न छा कुझु बि कोन हुयो साईं। हिते टैक्स आहे? हिते टैक्स आहे साईं। दादू ज़िले में टैक्स आहे साईं। अच्छा हा साईं दादू ज़िले में ऐं सेवण बि हुनजे अंडर में आहे न? सेवण बि हुनजे अंडर में आहे। वरी हिते सेवण ते फ़क़ीर छॾिया अथई जाम। अच्छा जेके माण्हुनि खे पोतियूं वसाए ऐं बसि अंदरो वरी दरगाह में पोतियूं तुरबत थो खणी हेठो नोट खणी खीसे में विझे बाबा ठपनि था पिया पोती। अच्छा बसि को सॻो थो ॿधे बाबा 500-1000 कढो। अच्छा न त हेॾे फिलाणो सैयद आहे हेॾे फिलाणो सैयद आहे ठगी ते वेठा आहिनि साईं मुराद अली शाह जा इहे वाठा सभु वेठा आहिनि। अच्छा हा साईं को 500 साईं अगरि मां तव्हांखे ॾिठमि हिकिड़ी तेल वारी जाइ ते बीठल हुयो तेल जूं वॾियूं वॾियूं कुपियूं पियूं हुयूं उते तव्हां विया वरी मोटी आयव। तेल न आहियो साईं छो जो असां तेल हणूं आहे त चवंदा 50-100 जो उहो ॿाहिरियों किलो तेल हा साईं यार पोइ त वॾी हालत आहे न हिते। अच्छा साईं असांखे साईं क़ाइम अली शाह खपे। हा हा साईं उहो छा कंदो? उहो साईं कुझु त माना आहे न। हिते छा कंदो उहो? हिते डंडो खणंदो इन फ़क़ीरनि खे झलींदो? फ़क़ीरनि खे झलींदो साईं। अॻ में पेटियुनि ते माण्हू कोन आहे वेठल साईं क़ाइम अली शाह वरी साईं मुराद अली शाह आयो हर हिकु पेटी। अच्छा हे जेके माण्हू वेठल आहिनि फ़क़ीरनि खे पघार थी मिले या इहे बसि वेहारे छॾिया तव्हां माल खाओ असांखे न खारायो मथे बि ॾींदा आहिनि? कुझु इहे खाईनि था ॿियो साईं मुराद अली शाह जा हिकिड़ी पेटी पाण विराईंदा आहिनि। बाक़ी जेके 10-12 पेटियूं उहे साईं मुराद अली शाह जे रात जो हर जुमे ते ॾींदियूं आहिनि। अच्छा उहो साईं मुराद अली शाह जे माना बंगले ते पोइ त इहो माल गॾु थींदो आहे बाक़ी हिकिड़ी पेटी पाण विराईंदा आहिनि। अच्छा हा जंहिं महिल दरगाह बंदि थींदी आहे न 2-2:30 वॻे उन टाइम साईं। अच्छा साईं गाॾी काथे तव्हां बीहारी? गाॾी साईं असां दरगाह जे घर में बीहारी आहे। 100 रुपयो असां को गाॾी बीहारणी वरिती अथऊं। 500 रुपया पिया घुरनि। 500 गाॾी बीहारण जा? गाॾी बीहारण जा 500 रुपया पिया घुरनि। पोइ असां चयोसीं बाबा जो तव्हां असांजी गाॾी न बीहारींदव ऐं 500 रुपया वठंदव असां गाॾी खे तेली ॾींदासीं बाबा असां गाॾी न बीहारण ॾिनव असांखे बीहारींदासीं ज़िद में हुननि असांजी गाॾी खे ॿाहिरि ॾेई छॾी। अच्छा हा साईं पोइ कुझु हटिया पोइ 100 रुपयो वरितऊं। 100 रुपया वरी बि वरितऊं साईं छॾियऊं कोन। पोइ 100 रुपया कहिड़ो सबूत आहे तव्हां वटि? साईं सबूत असां वटि पर्ची पई आहे। पर्ची ॾेखारियो साईं वटि पई आहे ड्राइवर साहिब साईं पर्ची ॾेखारियो यार साईं खोले ॾेखारियो साईं। साईं पर्ची वठो तव्हां वठो साईं पर्ची ॾेखारियो तव्हां ॾेखारियो भला पर्ची। साईं हे पर्ची आहे असांजी साईं पर्ची जो असांजो 7170 असांजी पर्ची जो नंबर आहे। अच्छा हा साईं ॿियो साईं हिते ठगियूं बि कंदा आहिनि साईं मुराद। हिन ते लिखियलु आहे शहबाज़ पार्किंग
सेवन शरीफ माना शहबाज जेको ने नालो हुयो सेवन जो हा साईं शाहबाज जे नाले शहबाज साईं उन जे नाले ते ठगी सेवन शरीफ हे साईं 29 तारीख़ अॼु 29 तारीख़ है साईं 29 तारीख़ 9 महीनो 2016 हे या कंट्रैक्टर हाजी इब्राहिम 100 रुपया ताईं चार्जिस आहे हिन जी साईं असां को 500 रुपया घुरियो हींअर जो कलाक 500 रुपया वारी ॿी पर्ची हूंदी हा साईं पोइ हे असां जो सेन त असां नाल चवंदासीं घड़ी खन में वञूं था पोइ बहाने सां असां बीहारी आहे अच्छा त राज जा 500 रुपया पिया घुरनि अच्छा असांजो कलाक खन में असां वञूं था ज़ियारत करे अच्छा भला हिते पाणी जी सहूलियतूं आहिनि साईं साईं पाणी पैसनि सां थो मिले पाणी पैसनि सां थो पाणी मिले पैसनि सां साईं अच्छा हेॾी सारी दरगाह आहे साईं पाणी पैसनि सां हा पेशाब ते वञूं था उहो पैसनि सां पेशाब ते पैसा था वठनि पैसा था वठनि घणा पैसा था वठनि नंढड़े ॿार जा 20 रुपया वॾे जा 50-60 रुपया ताईं ते 50-60 रुपया हा साईं अच्छा पोइ कंहिं माण्हू जो पेट ख़राब थी पियो त ॾींहं में 1000 खपाए छॾींदो न पोइ ज़रूरु उहो जेतिरा चकर वेंदो त 50 हिसाब लॻाए 10 चकर वञे त हा 1000 रुपयो ठहियो न साईं अच्छा पोइ माना जेको अचे त ॾही ऐं फिलीजल टेबलेट गॾु खयों अचे गॾु खयों न साईं उहे रखे वेठा आहिनि पोइ जेकी फिलीजल आहे हा 20 रुपया वारी टिकी 30 रुपया था हलाइनि 30 रुपया हिकिड़ी टेबलेट हा 30 रुपया हिकिड़ी टेबलेट अच्छा ॾही साईं 450 रुपया किलो साईं 450 रुपया किलो 450 रुपया ॾही किलो जी 80 रुपया मिलंदी आहे 80 रुपया मिलंदी आहे साईं हाणे हिते त 20 ॾहीं जी त कोन थी मिले जॾहिं माण्हू 100 रुपए जी थो वठे तॾहिं ते पाउ खां बि घटि मिले साईं पोइ असां इस्लामाबाद शहर महांगो ॿुधो आहे पोइ मूंखे लॻे थो हे शहर सभिनी खां महांगो आहे न साईं असांजो सिंध जो शहर आहे सेवन शरीफ़ तमामु महांगो आहे अच्छा हा साईं यार वॾी ॻाल्हि आहे तमामु हा साईं ईअं ई आहे हा साईं जी चए थो साईं दाल 60 रुपया ॾही 450 रुपया गाॾी बीहारण जी मसवाड़ 500 रुपया उन खां पोइ वरी 100 रुपया ॼण पाणी पैसनि जो चौंपलिन जा पैसा धागे जा पैसा ऐं दुआ करण जा बि पैसा साईं साईं असां दुआ घुरायूं था न या चवंदा ईअं पुठी था ठपंदा 100 रुपए जो अबा 100 रुपयो छा जो 80 रुपया साईं मुराद अली शाह जी टैक्स आहे बाक़ी 20 रुपया असांजी महिनत आहे इहे सिधो ॿुधाइनि था हा साईं ॿुधाइनि था सिधो ॿुधाइनि था अच्छा जॾहिं अॻे दफ़े आया अहिड़ो कुझु ई न हुयो न साईं अॻ में कोन हुयो अहिड़ो काथे हुयो ज़ुल्म अच्छा साईं बीठा आहियूं को सॻो ॿधियो त वञे बसि सॻो ॿधी 50 रुपयो ॾे ऐं साईं पोइ मुराद अली शाह भला हिनखे हिकिड़ो दफ़ो ई थियणो आहे तकड़ में माल थो जमा करे जा साईं तकड़ में छो मौक़े हिकिड़ो मिलियो त 28 सालनि जो अच्छा 28 साल हले हलाए न हले हा चए त माल ठाहे वठां सुभाणे मां इन ख़ुशी में किराऊं थो हेॾे न साईं ईअं न कयो हेॾे अचो हेॾे साईं पर्ची वठो संभालियो वरी वञा थो बदिले भाई साईं हमरा बि असांजो अलाए काॾे रुसी वियो टैक्सुनि जा नाला ॿुधी इन जा छेणा लाइण जा नाला ॿुधी माना पेशाब करण जा टैक्सूं ॿुधी हमरा त हिकिड़ो दफ़ो कावड़ जी हा साईं ॿुधो छा करे ग़रीब माण्हू त अची कोन थो सघे अच्छा साईं जी उबा असां त चऊं था सेवन शरीफ़ खिसकी असांजे ख़ैरपुर ज़िले में अचे पर ईअं थी नथो सघे अच्छा हा साईं साईं पोइ सेवण माना अचे ई शुरू खैरपुर में आहे न शुरू ख़ैरपुर में अचे हा साईं अच्छा असांजो काइम अली शाह करे ॾे हा अच्छा हा साईं हिते पुलिस वारा बि जेके घुमनि था उहे बि 50 रुपया ॾियो हा या जेब कतर लॻी पई आहे पुलिस वारा था कटनि पुलिस वारा था पुलिस कटनि वारा साईं कटनि था नालो मिड़ई ईअं अच्छा साईं असां तव्हांजे तहफ़ुज़ लाइ बीठा आहियूं पर हथड़ी हणी उहे बि था वञनि अच्छा साईं हा साईं इहा गारंटी तव्हां साईं पोइ कीअं बचा कयो आहे मूंखे तव्हां थोरी देरि में ॿुधायो तव्हांजो खीसो बि थोरो फाड़े जी कोशिशि कई आहे ॾेखारियो खीसो साईं हे असांजा 2 खीसा हिकिड़ो हेॾो कटे विया आहिनि हिन में मुंहिंजे मोबाइल फ़ोन पई सैमसंग जी ओरिजिनल सैमसंग मां 37,000 सेट वरितो जी साईं साईं हिन खीसे में वरी मुंहिंजो पर्स हुयो उहो साईं मुंहिंजो पर्स खजी वियो आहे साईं पर्स ई जा छा रखियो अथव इहे साईं इहो असां पनाह मेड़े रखिया आहिनि छो जो ॿारनि जी दिलि ख़ुशि था कयूं त साईं बाबे वटि माना मुंहिंजे मुड़ुस वटि पैसा पिया आहिनि अच्छा दिलि त ख़ुशि कयूं खीसा भरे साईं कहिड़ो सेवन जे शहर में माण्हू जे लाइ खीसे खाली आहियूं आहे अच्छा हा साईं माना ॿारनि खे राज़ी करण लाइ तव्हां खीसे में पैसा विधा आहिनि पनाह विधा आहिनि पन्ना विधा आहिनि माना साईं पैसनि जो बहानो करे पैसनि जो बहानो करे अबो साईं पोइ जी जी हे साईं मुराद अली शाह जो शहर त सेवन शरीफ़ जो आहे हा पर कब्ज़ो मुराद अली शाह जो आहे कब्ज़ो हुनजो आहे सेवन शरीफ़ खे बि माना कब्ज़े में करे वियो आहे साईं अच्छा हे वॾे ज़ुल्म नाक असां वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे चऊं था त